तॾहिं त चवां पई त खानदानी माण्हू खानदानी हूंदा आहिनि। तव्हां में ऐं अकबर खान वारनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। जेकॾहिं मुंहिंजी माउ अकबर खान वारनि जे घर में मूंसां मिलण अची आहे न त हुनखे इज़त ॾिनी वञे हा। पर तूं त हुनखे बेइज़्ज़तो करे था कढियो आहे। मूं तुंहिंजी माउ खे डंडा कोन हया आहिनि। मां त उहो ई कयो जेको मूंखे चाकर खान चयो। चाकर खान जो त सिर्फ़ तूं बहानो कयो आहे, पर तूं पंहिंजे अंदर जी बाहि कढी आहे। अंदर में बाहियूं रखणु तव्हांजे खानदान जो कमु आहे। असांजे खानदान में इहा बीमारी न आहे। तव्हांजो खानदान कहिड़ो खानदान जेको खून बहा जे एवज़ बेगुनाह नियाणियुनि जा संग चटी वठंदा आहिनि? बेगुनाह? तूं पाण खे बेगुनाह थी सम्झी? छा तूं पंहिंजे भाइरनि ऐं पीउ जे शैतानगिरियुनि खां वाक़ुफ़ न हुई आहे? तोखे ख़बर न आहे त ॻोठ में जेके बि फॾा फसाद थिया आहिनि उन में तुंहिंजो पीउ ऐं तुंहिंजा भाइर अॻियां हुया। तव्हां मुंहिंजे बाबा ऐं भाइरनि खे ॾोही सम्झो था, पर मुंहिंजी माउ त इन्हनि ॻाल्हियुनि में न आहे न। पोइ तूं हुनखे बेइज़्ज़तो करे छो कढियो? इहा तुंहिंजी ग़लतफ़हमी आहे। मूं हुनजी बेइज़्ज़ती नाहे कई। हुन तोखे हितां वठी वञण जो ज़िद कयो सोणी, ऐं जे हितां तव्हां वञो हा न त गार्ड ॿाहिरि तव्हांखे मारे विझनि हा। त पोइ ॿुधा मां चाकर खान खे कहिड़ो जवाबु ॾियां हा? हिन क़ैद में रहण खां त भलो हुयो मां मरी वञा हा। तुंहिंजे मौत ऐं ज़िंदगी जो फ़ैसिलो वक़्त ते थींदो। फ़िलहाल तूं सब्र खां कमु वठ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।